ओम शांति। हाणे असां 2 मिंट बाबा खे यादि कंदासीं। मां आत्मा प्रकृति के विच में वेठी आहियां। निराकार बाप खे यादि करे मन में कोई बि ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। हाणे असां बाबा जो नाम वठी सघंदो। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मादी सन द्वारा चवंदा मीठे मीठे ॿार बाबा चवंदा जीवन में कोई भी ॻाल्हि थिए थी त हुन में कुझु न कुझु सुठो आहे ई सही, लेकिन असां सम्झी न सघंदा आहियूं त हलचल में अची वञूं। पर बाबा चए थो हर हिकु ॻाल्हि में कुझु न कुझु सुठो हूंदो ई आहे। त कोई भी ॻाल्हि थिए थी त कम से कम माण्हू अनुभवी त थिए थो न। हर हिकु ॻाल्हि कोई बि परिस्थिति ईंदी आहे हुन में माण्हू अनुभवी थींदो आहे। ॿियो कोई बि ॻाल्हि ईंदी आहे त असां हुनखे जेतिरो धीरज थी करे सहनशील थी करे पार कंदा आहियूं त ॻाल्हि असांखे छा सेखारे वेंदी आहे कि धीरज थोरो सहन करणु सेखारींदी। हाणे माण्हू सहन नथो करे सघे, धीरज न आहे। हाणे रोटी ठाहिण में बि टाइम त लॻंदो ई सही। अॼु ॿार चए मूंखे इहा चीज़ खपे त उहा चीज़ जे लाइ पहिरियों पैसा खपनि, पोइ किथे मिलंदी आहे उहो ॾिसूं, पोइ वञी करे वठी अचूं। जेसिताईं वठी अचूं ॿार खे त धीरज करणो पवंदो न। त हूअं ई असां ॿारनि खे ॿियनि खे सम्झाईंदा आहियूं, लेकिन हर हिकु ॻाल्हि में असांखे बि धीरज रखिणो खपे, असांखे बि सहनशील थियणो खपे। छो त कई ॻाल्हियुनि में धीरज थियणो पवंदो आहे, मतिलबु थोरो सो रुकणो पवंदो आहे। कई ॻाल्हियुनि में सहन बि करणो पवंदो। हाणे माण्हू ॾिसो रोटी ठाहे थो त गैस जे अॻियां गरमाइश हूंदी आहे न, पर अगरि उहो गरमाइश खे सहन न करे त रोटी कीअं ठहे। लेकिन पोइ गरमाइश खे सहन करे करे रोटी ठही वेंदी आहे, पोइ खाईंदो आहे माण्हू त केॾो हुनखे सुख मिलंदो आहे। त सहन कई न। ईअं ई अगरि सोचे की न मां त गरम गरम तवे ते फुल्का न पचाईंदमि, मां त हिन गैस ते बीह करे हिते गरम गरम जॻह ते वेही करे मां न पचाईंदमि रोटी, त रोज़ रोज़ ॿाहिरां वठी अचे होटलुनि मां उहो सुख थोरी मिलंदो। जेसिताईं घर में माण्हू रोटी न ठाहे, ॿाहिरि वञी कमाए न, तेसिताईं कीअं सुख जी ॿ रोटी बि खाईंदो। सहन करणो पवंदो आहे न। हर हिकु ॻाल्हि में धीरज ऐं सहनशीलता त माण्हू हर हिकु ॻाल्हि असांखे सेखारींदी आहे। त सुबुह खां राति ताईं कोई बि ॻाल्हि ॾिसो त धीरज ऐं सहनशीलता असांखे हर ॻाल्हि असांखे सेखारींदी आहे। त बाबा चए थो ऐं ॿिया बि अगरि असां हिन रीति ॾिसंदासीं न, कोई बि परिस्थिति अचे थी, अॼु ॿार आहे, ॿार सां माण्हू अगरि तव्हां ॿारनि खे प्यार सां सम्झाईंदा ऐं प्यार सां हुननि खे हुनजी हर ॻाल्हि ॿुधंदव सम्झंदव त तव्हां में ॾाढो धीरज ईंदो। ॿार छा सेखारींदो? धैर्य रखणु सेखारींदो। ॿार भले असां सोचूं था, असां त वॾा आहियूं, असां सोचूं था वॾे जीअं असां हुनखे सेखारियूं था न हीअ ॻाल्हि ईअं थी, पर उहो जेसिताईं सम्झे। कई ॻाल्हियूं माण्हू वॾा थी वेंदा आहिनि त तेसिताईं न सम्झंदा आहिनि, त ॿारनि सां कीअं असां उमेदु रखी सघंदा आहियूं कि उहो जीअं हिकु बार असां सम्झाईंदो सम्झी वेंदो। कंहिं माण्हू खे माण्हू बचपन खां सम्झाए थो, वॾे थिए ताईं उहे सिखे नथो। त ॿार असांखे धीरज रहनि, असां में धैर्यता जी शक्ति वधाईंदी। अगरि तव्हां ॿारनि खे प्यार सां सदा संभालो त, अगरि घड़ी घड़ी क्रोध कंदव, चिड़चिड़ कंदव त ॿार तव्हांखां दूरि थी वेंदो। पोइ हुननि खे चीज़ न खपंदी त दिमाग़ में वेही ईंदो आहे, न त ॿिए कंहिं वटि हली वेंदो कि मूंखे हीअ चीज़ खपे, मूंखे हीअं सुठो लॻंदो आहे, पोइ हुनखे उहो माण्हू सुठो लॻणु। त बाबा चए थो कि सदा धैर्यता जी गुण खे धारण करो। ऐं हर हिकु मनुष्य आत्मा जीवन में सुबुह खां राति ताईं कोई बि असांजे जीवन में ॻाल्हि थी थिए न, त हुन सां असां कुझु न कुझु सिखूं ई था। त हिन रीति कल्ह सॼो ॾींहुं ॾिसिजो, कोई बि माण्हू अचे थो, कोई बि तव्हांखे कुझु चए थो या कोई बि ॻाल्हि थी वञे
लेकिन अगर शांति सां हुन ॻाल्हि खे पार कंदासीं न, त असांखे कुझु न कुझु सिखाए थी उहा ॻाल्हि, असांखे अनुभव थींदो। हिन सां छा थींदो, असां अनुभवी थींदा वेंदा आहियूं। घर में माण्हू अनुभवी थींदा रहंदा आहिनि, दुकान ॿाहिरि वेंदा धंधोदारी कंदा त हुन सां बि अनुभव वधंदो आहे न। के जेका माण्हू ॿाहिरि कंदा आहिनि उन्हनि खे ॿाहिरां जो अनुभव थींदो आहे, जेका माण्हू घर में वेही करे घर खे संभालंदा आहिनि, ॿारनि खे संभालंदा आहिनि, उन्हनि खे उहो अनुभव थींदो आहे। हिन जो मतिलबु इहे थोरी घर में जो माण्हू ॿारनि खे संभाले थो, घर संभाले थो, कुझु बि नथो करे। हिकु ॾींहुं जेंट्स माण्हू घर में वेही घर खे संभाले सघंदो? तव्हां हिकु ॾींहुं दुकान ते वञी करे वेही सघंदा? त हर हिक जो पार्ट पंहिंजो पंहिंजो, हर हिकु कंहिंजो बि कमु नंढो वॾो न आहे। अॼु असां चऊं था इहे ॿाहिरि ग़रीब माण्हू वेठा त आहिनि, लेकिन ग़रीब माण्हू बि माण्हुनि खे कुझु सिखाए थो, रहम दिल थियणु सेखारींदो न। ग़रीबनि जे मथां सभु दया कंदो आहे न, ईअं दया करे न करे, लेकिन ग़रीबनि जे मथां दया कंदो। त उहो दया करणु सेखारीनि था न, रहम करणु सेखारीनि था। पर हिन जो मतिलबु इहो न की असां दया जे गुण सां असां उन्हनि खे पैसा ई ॾींदा रहूं, चीजूं ई ॾींदा न, उहो बि आदत बिगड़ी वेंदी आहे उन्हनि जी। भई कंहिं माण्हुनि खे सभु कुझु करे सघंदा आहिनि, सुठा भला आहिनि, पर सोचंदा आहिनि हिते त वेठे वेठे रोटी थी मिले, माण्हू पैसा था ॾेई वञनि त ग़रीबी सुठी। लेकिन दया बि मतिलबु उहो सेखारींदा त आहिनि, हिन जो मतिलबु ईअं न की असां हुनखे पैसा आदि ॾींदा रहूं, छो जो कई बार उहो ग़लति कम बि कंदा आहिनि, असां हुननि खे पैसा ॾींदा आहियूं। बाबा चए थो त बि कुझु न कुझु अहिड़ा ग़रीब हूंदा आहिनि जेका न करे सघंदा आहिनि, हुननि जो पार्ट ई अहिड़ो आहे। ऐं हुननि जो बि पार्ट हूंदो आहे, जेका ग़रीब माण्हू सड़क ते भीख था वांगनि या हेॾे होॾे घुमनि था न, हुननि जो बि पार्ट हूंदो। हुननि बि पंहिंजे पिछले जन्मनि में छा पतो उहो गाॾियुनि में घुमंदो हुजे ऐं हुनखे ग़रीब जे मथां बेरहमी कई हुजे, हुनखे कुझु बुरो भलो चयो हुजे, ऐं हुन समय उहो ग़रीब हुयो जंहिंखे चई उहो गाॾी में, ऐं हिन जन्म में उहो गाॾी वारो सड़क ते आहे ऐं सड़क वारो कार में आहे। त हिसाब किताब बि थींदो। इन करे बाबा चए थो कॾहिं बि कंहिंखे असांखे कंहिंसां बि घृणा नफ़रत बेरहमी न करणी खपे, सदा सभिनि जे मथां रहम दिली करणी खपे, रहम दिल थियणो। ऐं बाबा चए थो हर हिकु ॻाल्हि सां कुझु न कुझु सिखो। देह अभिमान जे वश थी करे उल्टो सुठो कर्म न करो। जीअं माण्हू चवनि था न की मूंखां सहन नथो थिए, ईअं थो थिए, इहे बि देह अभिमान आहे न। आत्मा जो त गुण आहे सहनशील थियणु, धैर्य रखणु, इहे त आत्मा जो गुण आहे न। अगरि असां बाबा खे यादि करे हर हिकु ॻाल्हि खे पार कंदासीं त आपे ई असांजी आत्मा में जेका गुण आहिनि, अगरि हुनजी कमी आहे त परमात्मा जी शक्ति सां उहो गुण ईंदा ऐं असां हर हिकु ॻाल्हि खे सहन करे सघंदासीं, धैर्य रखी सघंदासीं, रहम करे सघंदासीं, क्षमा करे सघंदासीं। के माण्हू अहिड़ी ग़लती कंदा आहिनि जो असां हुनखे क्षमा ई न करे सघंदा आहियूं। असां चईंदा आहियूं की मां त हिनखे क्षमा नथी करे सघां, मूं में त एतिरी शक्ति न आहे। मतिलबु उहो असांखे सेखारे थो न की क्षमा करण बि सिखो। उहो माण्हू जे बि ग़लती कई न, अगरि असां हुनखे हीअं ॾिसूं न की हिन ग़लती कई त असांखे ॾाढो लॻंदो, लेकिन अगरि मां हीअं सोचंदमि की हिन जो ग़लती कई, लेकिन माण्हू त चईंदा आहिनि क्षमा करणो खपे न, सभु चईंदा आहिनि न क्षमा करणो खपे, लेकिन तव्हांखे क्षमा करण जी शक्ति न आहे त केरु ॾींदो? बाबा। परमात्मा खे चऊं बाबा मूंखे हिनखे क्षमा करणो आहे त मूंखे शक्ति ॾियो की मां हिनखे क्षमा करे छॾियां, हिन जो बि भूल कई हुनखे, हुनजे लाइ मां हिनखे माफ़ कयां। छो जो जेसि ताईं अगरि असां हुन ॻाल्हि खे मन में रखंदा आहियूं न, तेसि ताईं असां मतिलबु हुन आत्मा खे पाण सां गॾु ॿधी रखियो आहे। हाणे हुन ॻाल्हि बि अहिड़ी कई असांखे हुनखे ॾिसण ई सुठो नथो लॻे, लेकिन जेसि ताईं तव्हां हुन आत्मा खे क्षमा न कंदव न, तेसि ताईं उहा आत्मा घड़ी घड़ी तव्हांजे वीचारनि में ईंदी। हिकु बार क्षमा करे छॾो हुनखे। अगरि तव्हांखे क्षमा करण जी शक्ति न आहे न त बाबा खे चऊं
आत्मा जे बाप परमात्मा खे चयो बाबा मूंखे क्षमा करण जी शक्ति ॾियो, मां हिनखे क्षमा करे छॾां, मां बसि भुलिजी वञा हिन जो बि बुरो कई, भले तव्हां मूंसां ॻाल्हायो न ॻाल्हायो, लेकिन हुनखे क्षमा करे छॾो, ॻाल्हि ख़तमु। छो जे अगरि असां हुनखे मनी मन में क्षमा करे छॾींदासीं न त हुन सां छा थींदो, बार बार हुन ॻाल्हि जा वीचार, हुन माण्हू जा वीचार असां वटि न ईंदा, ऐं असां हुनखे क्षमा न कंदासीं, माफ़ न कंदासीं, उहो घड़ी घड़ी असां वटि क्षमा मांगण थो अचे, त हुन आत्मा जो बि दुख असां वटि ईंदो। क्षमा करो, ॻाल्हि ख़तमु, असां बि कंहिं जन्म में कयो हूंदो, ख़तमु। ईअं ई बाबा चए थो हर हिकु ॻाल्हि असांखे कुझु न कुझु सिखाए थी, कोई न कोई गुण असांजे अंदरि धारण करणु चाहे थी। कंहिं कंहिं ॻाल्हि खे असांखे भय लॻंदो आहे, कंहिं कंहिं जीव जंतु जानवरनि खे, कंहिं कंहिं जीव जंतु जानवरनि जे कारण बि असांखे भय लॻंदो आहे न, त हाणे असां चऊं की जानवरनि जे मथां त असांखे भय थो लॻे, ईअं न चओ, ईअं सोचो इहो जानवर बि मूंखे निर्भय ठहणु सेखारे थो, मतिलबु इहे जानवर न आहे, इहे मूंखे पाठ पढ़ाइण आयो आहे जिसां मां निर्भय थियां, मुंहिंजे अंदरि जो भय ख़तमु थिए। बाबा चए थो ॾिसो जानवर छा कंदा, आत्मा खे त कुझु करे न सघंदा आहिनि न, असां आत्मा आहियूं परमात्मा सां, परमात्मा बाबा खे यादि करे अगरि असां कंहिं बि जीव जंतु जानवर जे साम्हूं वञो न ऐं पंहिंजे खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि करे हुनखे ॾिसंदा न त उहो शांत थी वेंदो। हुनखे तुरंत हुन जानवर खे बि चइजो ओम शांति शांति शांत थी, तूं हली वञे था, त उहो बि असांजी ॻाल्हि सम्झंदो अगरि असां बाबा खे यादि करे कंदासीं। त असां में निर्भयता जी शक्ति उहो जानवर असांखे सेखारे थो की कीअं निर्भय रहणो खपे। ॾिसो केॾी वॾी ॻाल्हि आहे न, ईअं बाबा चए थो की हर हिकु ॻाल्हि असांखे कुझु न कुझु सेखारे थो। घर में चाहे संबंधी आहिनि त हुन रीति ॻाल्हि खे न ॾिसो हीअ ॻाल्हि ईअं थी वई, लेकिन इन सां मूंखे छा सिखण लाइ थो मिले। सॼे जीवन में आया आहियूं, आत्मा शरीर वठी हिन दुनिया में आई आहे, पाठ थी वधाए त कुझु न कुझु त सिखणो ई आहे न। अगरि असांजो सदा ई जीवन ईअं ई हलंदो रहे त सदा ई दुख जो या सुख जो त मज़ो बि न ईंदो न। अगरि डेली रूटीन में सेम हले थो त कई माण्हू छा कंदा आहिनि कि जीवन में परिस्थिति ईंदियूं आहिनि न, पार न करे सघंदा आहिनि त कुझु महिनत बि न कंदा आहिनि। न, महिनत करणी आहे। कुझु ॻाल्हि नथी थिए त जांच छो थी थिए, मूं में कहिड़ो अवगुण आहे, मूं में कोई अहिड़ी अवगुण आहे, कहिड़ी अहिड़ी शक्ति जी कमी आहे या अहिड़ी कोई बुराई आहे जंहिंजे कारण ही ॻाल्हि नथी थिए। कुझु न कुझु नयो ज़रूरु करिणो आहे पंहिंजे जीवन में। पोइ उहो नयो अगरि नथो थिए त हुन में असांखे जांच करणी आहे पंहिंजे अंदरि कि मूं में कोई अहिड़ी कमी आहे, अहिड़ी कोई ॻाल्हि थी वई जंहिंजे कारण नथी थिए। अगरि नथी थिए त छो थी थिए, ठीकु आहे, न ठाहे न आहे त ॿियो कमु कयो। हीअं अॻियां कुझु न कुझु कंदा हलो, कॾहिं बि जीवन ख़तमु न थींदो। माण्हू कई बार पढ़ाई में फेल थी वेंदो त चईंदो बसि हाणे पढ़ाई न करणी आहे। न, छो न करणी आहे? अगरि फेल थी, अगरि ॿी बार बि पढ़ंदासीं, अगरि असां फेल थियण जी ॻाल्हि खे ॾिसूं कि असां ॿी बार पढ़ंदासीं त ॿी बार पढ़ण सां उन ॻाल्हि खे वापसि पढ़ंदासीं त नॉलेज वधंदी वेंदी। कई बार माण्हू सोचंदा आहिनि ॿी असां खां अॻियां हली आहे, असां पुठियां थी वियासीं, इहे सभु न सोचणो खपे। हर हिक जो पाठ पंहिंजो पंहिंजो हूंदो। त बाबा चए थो छा पतो तव्हांजे लाइ इहो ई सुठो हुजे। कई बार जीवन में माण्हू शादियूं करे छॾे थो थिए त हुन में इहो सोचणो आहे न असां आत्माउनि जो एतिरो ई पार्ट हुयो। ॿिए माण्हू शादियूं थो करे, ॿार थो पैदा करे, गृहस्थी थो ठाहे, मतिलबु हुननि जो हुननि आत्मा सां हिसाब किताब आहे न। अगरि शादी कई, छॾामिजी वई या हुनजे कंहिं छॾी त असांजो आत्माउनि जो एतिरो ई हिसाब किताब हो, बसि थी वियो। एॾो सहज आहे न। लेकिन हिनखे सहज ठाहिण जे लाइ शक्ति ॾियण वारो केरु? परमात्मा। ॻाल्हि ॾाढी सहज अचनि, लेकिन
लेकिन उन परिस्थिति में जे समय ये सम्झ में अची करे असां हिन सम्झ सां हलूं, हुनजे लाइ असांखे कंहिंखे यादि करणो पवंदो? परम। जेतिरो असां परमात्मा बाबा खे, असां श्री बाबा खे, निराकार परमात्मा खे असां जेतिरो यादि कंदासीं न निराकार रूप में, त परमात्मा जी शक्ति सां असांखे सच्चे में हर ॻाल्हि नंढी लॻंदी आहे। दुनिया जे हिसाब सां अॼु माण्हुनि जो कीअं पति शरीर था हायल आहे, अलाए छा छा सोचंदा आहिनि, विधवा थी वई, ईअं थी वई, हिन जा ॿार नास थी विया, फलाणो फलाणो। लेकिन बाबा परमात्मा भॻवान जेके माण्हू यादि था करनि न, उहो भॻवान त एॾो सहज कंदो आहे, अच्छा ख़तमु थी वियो त ख़तमु थी वियो, तव्हांजो हिसाब किताब चुकतो, हाणे त आराम सां पंहिंजो जीवन जीओ न, पैसा जो हिसाब किताब ख़तमु न, हाणे जीवन थोरी ख़तमु थी वञे, त जीवन पियो आहे तव्हांजो, त सुठा कर्म करो, तव्हांखे त अञा ॿियो बि पाठ विझाइणो अथव न। त बाबा परमात्मा ॻाल्हियुनि खे एॾो सहज करे सम्झाईंदो आहे, ऐं दुनिया में कलयुगी माण्हू, विकारी मत वारा माण्हू हर ॻाल्हि खे वॾो सम्झंदा आहिनि, वॾो वॾो करे ॿुधाईंदा, अरे हिन जो ॿार शरीर छॾे, अरे हिन जो पति शरीर छॾे, अरे फलाणे जो धंधो ख़राबु, ग़रीब थी वियो, हीअं थी वियो, हूअं थी वियो। बाबा चए थो हर हिकु ॻाल्हि खे, हर हिकु ॻाल्हि में ॾिसो हिन सां मां छा थी सिखां, ये परिस्थिति जेकी बि आई आहे हिन सां मां सिखां छा थी, हिन सां मूंखे छा अनुभव मुंहिंजो वधंदो। छोकी अनुभव ई त ज़्यादा अनुभवी माण्हू जी वैल्यू थींदी आहे न। अॼु कंहिंजो बि कोई बि ॻाल्हि अची वञे, अॼु जीवन में कंहिंजी बि कहिड़ी बि ॻाल्हि अची वञे, लेकिन अगरि हुनखे हर हिकु ॻाल्हि जो अनुभव हूंदो त उहो जीवन में रुकी सघंदो। अॼु अगरि माण्हू सुठी रीति पढ़ाई लिखाई करे या कोई न कोई हुनर, कोई न कोई कला हूंदी आत्मा में, त भले हुनजा माउ पीउ शरीर छॾे छॾनि, भले हुनजा पति शरीर छॾे छॾे, भले हुनजा ॿार हली वञनि, लेकिन उहा आत्मा आराम सां पंहिंजो कमु कंदी, खाईंदी, मौज में रहंदी, रुकी सघंदी? न रुकी सघंदी आहे न। आत्मा खे त पाठ वॼाइण लाइ शरीर मिलियो आहे, शरीर खे त खाराइणो पीआरिणो आहे, दुनिया में त हलणो ई आहे, त असांखे इहो सभु ईअं न ॾिसणु खपे। कुझु न कुझु हुनर जेको असां में आहे न, कोई बि हुनर, हुनखे कार्य में लॻाए करे अॻियां वधणो, ऐं कोई बि परिस्थिति अचे थी त हुन सां कुझु न कुझु सिखणो ई आहे। बाबा चए थो कहिड़े बि माण्हू में बुराई ॾिसो था न, त बुराई खे न ॾिसी करे अच्छाई खे ॾिसो। चइण में त केॾी सुठी ॻाल्हि आहे, लेकिन अगरि तव्हां कल्ह ईअं करे ॾिसजो, तव्हांखे जंहिंमें बुरी ॻाल्हि नज़र ईंदी आहे न, हुन में सुठी ॻाल्हि ॾिसण जी कोशिशि कजो, त पोइ ॾिसो तव्हां बाबा खे यादि करे ईअं कंदव न, तव्हां में हुन में सुठी ॻाल्हि ज़रूरु नज़र ईंदी। घर में बि माण्हू जो हिक ॿिए सां गॾु रहंदा आहिनि, उहे ज़्यादातर त हिक ॿिए जी बुराई ॾिसंदा आहिनि न, हुननि खे कुझु न कुझु टोकदा रहंदा, ईअं हूअं ईअं हूअं। या चलो तव्हां घर में न, पंहिंजे पड़ोसी संबंधियुनि जी बुराई अगरि तव्हांजे मन में अथव, त हुनजे लाइ सोचिजो कि हिन में सुठी ॻाल्हि छा आहे। छोकी हर आत्मा परमात्मा जो ॿार आहे न, त हर आत्मा में कोई न कोई गुण ज़रूरु हूंदो आहे। छोकी भॻवान जो ॿार ऐं गुण न हुजे, ही त थी न सघंदो। असांजी नज़र अहिड़ी थी वई आहे न, परंतु भॻवान त सभी आत्मा ई भॻवान जा ई ॿार आहिनि। अॼु तव्हां जंहिंखे ॾाढो बुरो सम्झंदा आहियो न, उहो आत्मा बि भॻवान जो ॿार आहे। अॼु दुनिया में जेका आतंकवादी आहिनि या जेका बुरा कर्म कंदा आहिनि, उहो बि परमात्मा जा ॿार आहिनि। त बि परमात्मा उन्हनि खे इहे न ॾिसंदो आहे कि इहे छा था करनि, इहे अहिड़ो ख़राबु कमु था करनि, त बि परमात्मा त रहम दिल आहे न, उन्हनि आत्माउनि जे मथां रहम कंदो आहे। इहे आत्मायूं आहिनि त मुंहिंजा ॿार वीचारा केॾी बुरी संगति में फसी आहिनि। बाबा हमेशह हर हिक जे लाइ सुठो सोचदो, कॾहिं बि देह जे धर्मनि में फसंदो न आहे। अॼु माण्हुनि भॻवान खे अलॻि अलॻि नाम रूप में बाटे रखियो अथनि न, त अलॻि अलॻि थी विया आहिनि। देह जे धर्मनि जे हिसाब सां सभु
हिक ॿिए सां अलॻि थी आहिनि, लेकिन परमात्मा त इन करे त देहनि खे ॾिसंदो न आहे न। कोई चईंदो असां त माता खे मञंदा आहियूं, असां त गुरू खे मञंदा आहियूं, असां त फलाणे खे मञंदा आहियूं, फलाणो। अरे निराकार परमात्मा त हिकु ई आहे न। वो निराकारी देवनि जे रूप में शक्ति थो ॾे, उहो निराकारी ग्रंथनि जे रूप में शक्ति थो ॾे, उहो निराकारी पेड़ जंहिंमें जंहिंमें तव्हां भावना रखो था। कोई चए थो सूर्य असांजे लाइ भॻवानु आहे, त परमात्मा बि छा करे? त परमात्मा बि हुनजी भावना पूरी करण लाइ सूर्य द्वारा ई तव्हांखे प्राप्ति कराईंदो न। अगरि ॿार खे असां चऊं कि ये सुठी चीज़ थी, असली चीज़ थी, ये गांइ जो खीर ॾाढो ताक़तवर थी, ये गांइ जो खीर थी, चए न मूंखे त गांइ जो न खपे, मूंखे त भैंस जो ई खपे, मूंखे त खीर न पीअणो, मूंखे त ॾही खपे, मूंखे त इहे न खपे, मूंखे त घी खाइणु, घी मूंखे सुठो लॻंदो, मूंखे त खीर न खपे, मूंखे त खीर वारी चॉकलेट खपे। हाणे सभु चीज़ूं ठहींदियूं त खीर सां ई न। त बाबा चए थो हूअं ई सभिनि खे शक्ति ॾियण वारो मां। कोई चए थो न मूंखे त भॻवान देवी जे रूप में ई खपे, कोई चए थो मूंखे त सूर्य पेड़ पौधा तुलसी जे रूप में भॻवानु खपे, कोई चईंदो मूंखे ग्रंथनि जे रूप में भॻवानु खपे, कोई चईंदो मूंखे फलाणे फलाणे पाणिनि जे रूप में भॻवानु खपे, गंगा जे पाणी में वेंदा आहिनि न सनानु करणु, कोई चईंदो न मूंखे त भॻवानु मां गंगा सनान में सनानु थो करां, गंगा जे पाणी में मूंखे त भॻवानु उते ई पावन ठाहींदो, उते ई दर्शन ॾींदो। त भॻवानु बि त पीउ आहे न। त सोचियो असां भॻवान खे अलॻि अलॻि तरीक़े सां यादि था करूं, लेकिन आहे त उहो निराकार न। त बाबा असांखे इहे थो चए हाणे भटको न। हिकु बार ॿार सम्झी वियो कि हिन खीर सां ई सभु चीजूं ठहनि थियूं, त मां छो न खीर ई पीआं, सभिनि जो टेस्ट न खीर में अची वञे। त बाबा बि उहो ई थो चए कि हाणे हेॾे होॾे भटको न। ॾिस माण्हुनि घर में केॾी सारी मूर्तियूं लॻाए वेठा आहिनि, उन्हनि खे मालाएं चढ़ाईंदा, अगरबत्ती कंदा, भोग आदि लॻाईंदे, महिनत आहे न इहे। बाबा हिननि सभिनि महिनतनि खां छुड़ाइण आयो। तो माण्हुनि केॾा केॾा पुस्तक रखी वेठा आहिनि, कोई गीताएं पढ़ंदो, कोई सुखमनी पढ़ंदो, कोई ग्रंथ पढ़ंदो, कोई मालाएं जपंदो, इहे बि महिनत आहे न। तंहिंखां सुठो त बाबा चए थो ख़ुदि खे आत्मा सम्झो ऐं मूंखे निराकार रूप में यादि करो। हुन निराकार में सभी शक्तियूं आहिनि, सभी गुण आहिनि, सभी प्रकार जो ज्ञान आहे। हिकु बार चयो मुंहिंजो बाबा अच मुंहिंजी मदद कर, दिलि सां चइणो आहे कि उहो मुंहिंजी आत्मा जो पीउ आहे, मूंसां गॾु आहे। ॾिसो तव्हांजी बाबा बिना महिनत तव्हांजी मदद कंदो। त बाबा हाणे असांखे भटकण सां, हेॾे होॾे बुद्धि खे भटकाइण सां, महिनत सां चुड़ाइण आयो आहे। जेको ख़ुदि खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो। छा मीठी मीठी सिकल जे बारे में कुझु माता पिता बाप दादा जो यादि प्यारो गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे बुराई में भी बुराई खे न ॾिस, अच्छाई जो पाठ पढ़ण वारा अनुभवी मूर्त ठहनि। बाबा चवनि था चाहे सॼी ॻाल्हि बुरी हुजे, लेकिन हुन में बि हिकु ॿ अच्छाई ज़रूरु हूंदी आहे। पाठ पढ़ाइण जी अच्छाई त हर ॻाल्हि में समायल आहे, हर ॻाल्हि। कल्ह सुबुह खां ॾिसजो था, सुबुह खां राति ताईं जो ॻाल्हि थिए थी न, उहो तव्हांखे कुझु न कुझु सिखाए थी। ॿार चयो नथा मञनि त उहो बि कुझु सिखाइनि था। छा करो, थोरो शुभकामना रखो, हुननि जे लाइ सुठो सोचो। इहे बि ॿार सिखाए थो। बाबा चए थो हर ॻाल्हि कुझु न कुझु सेखारींदी आहे, छो जो हर ॻाल्हि में माण्हू अनुभवी त थींदो आहे न। ईअं ई ॾिसो ॿार चयो नथो मञे, ऐं ईअं ई असां सोचूं कि मूंखे त हिनखे ॻाल्हि मल्हाइणी आहे, लेकिन शांति सां, जंहिंमें इहे बि ख़ुशि मां बि ख़ुशि। ॾिसो तव्हांजी हीअ परमात्मा खे यादि करे ईअं कंदव न, तव्हांखे इहो अनुभव थींदो। कोई बि ॻाल्हि असांखे धीरज जो पाठ बि पढ़ाईंदी आहे। ॾिसो साम्हूं वारो आवेश थो करे, क्रोध थो करे, हुन समय असां आत्मायूं मन मुख सां शांत आहियूं त असां छा था सिखूं?
धीरता जी गुण और सहनशीलता जी गुण जो पाठ था पढ़ो हिन करे त चई न जो थिए तो वो सुठो तो थिए और जो थियण वारो आहे उहो बि सुठो। पापा चए थो अच्छाई उठाइण जी सिर्फ़ु बुद्धि खपे। हाणे एतिरी बुद्धि असांखे बाबा ॾिए थो इहे सभु कमु असांखे प्रैक्टिकल करिणो आहे। बुराई खे न ॾिस अच्छाई खे उठायो त नंबर 1 हली वेंदो। स्लोगन आहे सदा प्रसन्न चित्त रहणो आहे त शांति जी शक्ति सां बुराई खे अच्छाई में परिवर्तन करो। हाणे अगरि तव्हां सदा ख़ुशि रहणु चाहींदा आहियो त शांति सां जेके बि बुरो समय अगरि तव्हांजो हले थो जेके बि बुरे स्वभाव संस्कार अगरि कंहिंमें बि आहिनि त हुनखे शांति सां परमात्मा जी याद में रही करे शुभभावना शुभकामना ॾेई करे अच्छाई में परिवर्तन करो। असां छा रहंदासीं सदा प्रसन्न रहंदासीं। अच्छा ओम शांति बाबा